वगण भरिसां ॻोठ अली असाबो में घिटी अॻियां बीहण जे मामले तां तुनिया बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं सुरोटा लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप मसमात इख़्तियार ख़ातून, शाहिदा ख़ातून, राबेल ऐं ॿियनि नालनि सां थी। झेड़े दौरान ज़ख़्मी थींदड़नि खे वारसनि पारां मक़ामी अस्पताल मुंतक़िल कंदे वगड़ थाणे ते एंट्री दाख़िल कराई वई आहे। न्यू सईदाबाद वेझो दरगाह शरीफ़ पीर झंडो वटि बिजली जे थंभे ते कमु करण दौरान करंट लॻण सबबि हेस्को मुलाज़िम फ़ौत थी वियो। फ़ौती हेस्को अमलदार जो लाश तालका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक़ कई। फ़ौती जे साथियुनि मूजिबि ग्रिड स्टेशन ते इतला ॾेई बिजली जी बहाली जो कमु करे रहिया हुआसीं त ओचितो लाइट अचण सबबि नौजवान बिलावल अबड़ो फ़ौत थी वियो। वारसनि हेस्को इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सकराटू में सहाफ़ी अब्दुल मजीद मेहर जे 3 भाइरनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं सहाफ़ी खे मौतमार ॾियण ख़िलाफ़ मुबारकपुर में PFUJ ऐं नेशनल प्रेस क्लब सखर जे सॾ ते सहाफ़ी कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। कन्वेंशन दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां सहाफ़ियुनि इमदाद फुलपोटो, ताज रिंद, दिलीप कुमार समेत ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ी अॻुवाननि कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अब्दुल मजीद मेहर जे 3 भाइरनि खे फौर दौरान गोलियूं हणी शहीद करे छॾियो, जंहिंमें पुलिस 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। पुलिस जी गिरफ़्त खां आज़ाद जवाबदार सहाफ़ी मजीद मेहर खे केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सहाफ़ियुनि सिंध सरकार, IG सिंध, DIG सखर समेत पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मडे जी वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद में क़ाइम प्राइमरी स्कूल में उस्ताद न अचण ऐं स्कूल 1 महीने खां बंदि हुजण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि मूजिबि स्कूल में उस्ताद न अचण करे स्कूल 1 महीने खां बंदि पियल आहे। शागिर्द रोज़ानी स्कूल अची घर वापसि हलिया वञनि था। स्कूल में मुक़रर 2 उस्तादनि बायोमेट्रिक अमले सां मिली भगत करे सरकारी पगार घर वेठे हासिल कनि था। ॻोठाणनि तालीम खाते जे वज़ीर ज़िले इख़्तियारनि खां मुतालबो कयो त घोसरू उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नवां उस्ताद मुक़रर कया वञनि। नंढो मस्ती जी मशहूर कारोबारी शख़्सियत ज़फ़र ख़ासकली पारां इलाइक़े जे बाअसरनि ऐं पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुन मीडिया खे ॿुधायो त 3 महीना अॻु इलाइक़े जे बाअसर परवेज़ अहमद कांदड़ो सां सिरुनि जे भट्ठे जो 80 लख रुपयनि में वापार थियो। वापार जी रक़म लाइ मिलियल चेक बैंक बोगस करार ॾेई छॾिया आहिनि। बाअसर हाणे भट्ठे ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। पुलिस खे मामले जी आगाही ॾिनी आहे। उन बावजूदि पुलिस बाअसर जी वंगारी बणियल आहे। हुन SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।